हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी जे योम मादरे वतन जलसे में अवामी समुंड उथली पियो। हटड़ी बाईपास वटि थियल जलसे में औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त पाकिस्तान कंहिंजी ज़ाती ख्वाहिश ते न हलंदो। पाकिस्तान न अलामा इक़बाल ऐं न ई क़ाइदे आज़म जे फ़िक्र ते हली रहियो आहे। मौजूदा पाकिस्तान 40 वारी करारदाद जे उपतड़ हलायो पियो वञे, जंहिं करे पाकिस्तान गैर महफूज़ आहे। मुल्क जा नज़रियाती बुनियाद हथ सां ख़त्म कया विया आहिनि। पाकिस्तान जी सियासत में अञा ताईं ये टई तज़ाद मौजूद आहिनि। तबक़ाती तज़ाद मौजूद आहे, 70 सालनि में हल न थियो आहे। पाकिस्तान जी सियासत में क़ौमी तज़ाद मौजूद आहे, बलोच जो तज़ाद मौजूद, सिंधी जो तज़ाद मौजूद, सिराइकी जो तज़ाद मौजूद, पश्तून जो तज़ाद मौजूद। पाकिस्तान में क़ौमी तज़ाद हल न थियो आहे। पाकिस्तान में जमहूरी तज़ाद एडी सारी इलेक्शनूं, एडी सारी हुकूमतूं अचण खां पोइ बि हिन मुल्क में जमहूरी तज़ाद हल न थियो आहे, जो अञा ताईं चूंडियल वज़ीर आज़म के फाई ते चढ़ी था वञनि, किन खे चौकनि चौवाटनि ते गोलियूं हयूं वञनि थियूं, किन खे कन खां पकड़े इक़्तिदार तां लाहे जेलनि में वाड़ियो वञे थो या रोडनि ते फिटो कयो वञे थो। चंद हिकिड़ो मखसूस पर्दे जे पोयां हबची, लालची, खून खवार इक़्तिदार परस्त टोलो मौजूद आहे, जेको चवे थो त बंदूक मूं वटि आहे, ताक़त मूं वटि आहे ऐं लश्कर मूं वटि आहे। इन करे हिन मुल्क ते हुकुम मुंहिंजो हलंदो। योम मादरे वतन जे जलसे खे खिताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त करप्शन खिलाफ सजाए मौत जो कानून ठाहिणो पवंदो। एहतसाब सिर्फ़ नवाज शरीफ जो न पर ज़रदारी जो भी कयो वञे, जेसिताईं करप्शन में मुलवस सियासतदाननि, जजनि, ब्यूरोक्रेटनि ऐं फौजी जनरलनि खे फाईअ ते न लटकायो वेंदो, तेसिताईं मुल्क मां करप्शन जो खात्मो न अची सघंदो। करप्शन पे आपको सजाए मौत का कानून बनाना पड़ेगा, सजाए मौत का कानून बनाना पड़ेगा। जब तक 100-200 इस सफेद व्हाइट कॉलर इन बाबुओं को, इन ब्यूरोक्रेटों को, इन फौजी जनरलों को, इन जजों को, इन सियासतदानों को फांसी में फंदा लटकाकर मिसाल नहीं बनाई जाएगी, उस तक ये मुल्क में करप्शन का खात्मा नहीं होगा। एसटीपी चेयरमैन चयो त सिंध में वडेरनि ज़रिए का भी तब्दीली न ईंदी। सिंध में मुतबादिल कुवत सिंध जे हर हिकु माण्हू खां शुरू थींदी। जेकॾहिं सिंध में नवाज शरीफ, पीर पागारे या ॿिए कंहिं जागीरदार खे मुतबादिल सम्झियो वेंदो त उहो मुतबादिल साॻियो ई हूंदो। जेकॾहिं तव्हां अक़ल जा अंधा आहियो, तव्हां खोटा आहियो, तव्हांखे मुतबादिल वडेरे जो मुतबादिल वडेरो खपे। अदा ज़रदारी नाहे त पीर पगारो, पीर पगारो नाहे त नवाज शरीफ, नवाज शरीफ नाहे त अञा ॿी का जागीरदारनि जी पार्टी। जेकॾहिं वडेरे जो मुतबादिल जागीरदारी जो, क़ौम जी निजात जो, जमहूरी सियासत जो मुतबादिल जे जागीरदार ई वडेरो ॻोल्हींदो त पोइ सभु साॻियान जेको हाफ़िज़ निज़ामाणी तव्हांखे ॿुधायो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी जे योम मादरे वतन जलसे के बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान डॉक्टर अज़ीज़ चालपुर, एसयूपी अॻवान रोशन बोड़ो, पीटीआई अॻवान ज़ुल्फ़कार हालीपोटो पिणु खिताब कयो। जॾहिं त एसटीपी जे योम मादरे वतन जलसे दौरान अदब जे दुनिया में बेहतर कारकर्दगी ॾेखारण ते नाले वारे मज़ाहमती शाइर हाफ़िज़ मोहम्मद निज़ामानी खे अदब जो एवार्ड ॾिनो वियो। जॾहिं त संगीत में बेहतर कारकर्दगी ते नाले वारे रागी उस्ताद अमीर अलीअ खे संगीत एवार्ड सां नवाज़ियो वियो। सिंध तरक्की पसंद पार्टी जे योम मादरे वतन जलसे में औरतुनि, मर्दनि तोड़े ॿारनि सकाफ़ती वेस पेरे शिरकत कई। साथी रिपोर्ट फ़हीम बबर ऐं कैमरा टीम सां गॾु गुलाम फरी लाखो, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।